मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। मां आहियां हुसन अब्बास। पीपल्स पार्टी सिंध के 15 सालन ताईं निचूड़े उनजो जूस कढी छॾियो। हिकिड़ो कमु बहितर थियो आहे। सिंध जो माण्हू मुकमल तौर ते भोतार के निज़ाम ख़िलाफ़ मज़ामत त न पियो करे, पर मज़मतूं करे पियो, हल्का फुल्का पुछाणा करे पियो, भोतारनि खां सवाल करे पियो ऐं पंहिंजी बेज़ारी ॾेखारे पियो। सिंध जो माण्हू हिते बि जस लहणे, पर साॻी जाइ ते भोतारनि जो जेको ॾाढ अनापरस्ती आहे उहा बि चोट ते आहे। भोतार वोट जे लाइ मिंथ करण जे बजाए माण्हुनि खे ताना ॾियनि था, चवंदा असांजो 5 सालनि में टके जो वोट आहे तव्हां खां, उहो ॾियण जे बजाए तव्हां असांखे ताना ॾियो था। अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं सॼी सिंध में भोतार बि कनि पिया ऐं उन्हनि खे जवाब ऐं सवाल इहो सॼो सिलसिलो जारी आहे। PS 39 ते ज़िले नवाब शामी मोहतरम डॉक्टर बहादुर डायरी साहब, डॉक्टर बहादुर डायरी पढ़ियो लिखियो भोतार आहे, पर उहो आहे त भोतार न। उन्हनि धमकी ॾिनी त यादि रखिजो, जेकॾहिं ज़ैन शाह खे वोट ॾिनो अथव त तव्हां सां घटि न थींदी। ज़ैन शाह खे धमकियूं ॾिनियूं वयूं, ज़ैन शाह जे वोटरनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं, आम सिंध जे वोटर खे धमकायो वियो। डॉक्टर बहादुर डायरी बाज़ाब्ता तौर ते इहो ऐलान कयो त 8 तारीख़ गुज़री वेंदी, पर फलाणा फलाणा नाला वठी तव्हां सां घटि न थींदी। को ज़मानो हुयो डायरी साहबनि जे नाले खां जिन बि डिॼंदा हुआ, फ़रिश्ता बि डिॼंदा हुआ। वरी को वक़्तु आयो जो उन्हनि जे साम्हूं ज़रदारी साहब मोहम्मद इस्माइल डायरी साहब खे भोतार करे ठाहियो, त पोइ इन्हनि भोतारनि जी वरी पोइ थाणे ते सिपाही बि कोन ॿुधंदो हो, कोई वरी पीपल्स पार्टी में विया। पर सिंध जा सभु भोतार माण्हुनि खे धमकियूं न ॾियो। आम माण्हू जेको हाणे पुछाणा करे पियो, इहो सुभाणे मज़ामत बि कंदो, उहो वक़्तु बि ईंदो, अनक़रीब अचण वारो आहे। सिंध जो माण्हू पंहिंजे बच्चनि जे मुस्तक़बिल जेको तव्हां बर्बादु कयो आहे सिंध जे भोतारनि, उन जा पलांद वठंदो। सिंध जो माण्हू जेको मुकमल मज़ामती न बणियो आहे अञा ताईं, पर सिंध जो माण्हू हाणे मज़मत करे पियो। इहा शुरूआति आहे। सिंध जा भोतार पुलिस, लोफर, चोरनि ऐं धाड़ेलनि भत्ताखोरनि जे घेरे में वर्क पिया कनि, पर आम माण्हू किथे बि कोन थो अचे। सरफराज़ शाह ठारू शाह में जॾहिं कार्नर मीटिंग में वियो त कुर्सियूं ख़ाली हुयूं, कलाकु वेठो रहियो, माण्हू न आया। साॻी जाइ शिकारपुर में, खैरपुर में, लाड़काणे में, घोटकी में, दादू में ईअं थिए पियो। मेहड़ जी पोज़ीशन छा आहे? कंबर शहदाद कोट में त भोतार हिक ॿिए सां विढ़नि पिया, यानी पीपल्स पार्टी जा भोतार हिक ॿिए खे किराइण जे लाइ वॾियूं प्लानिंगूं कनि पिया। उहा हिकिड़ी अहम स्टोरी आहे जेका आउं तव्हां सां सुभाणे शेयर कंदुसि। पीपल्स पार्टी जा भोतार सॼी सिंध में हिक ॿिए जा पेर कटनि पिया। आम माण्हू पंहिंजा पेर मज़बूत कनि, बसि आम माण्हू पंहिंजो पाण खे रोके। बाबा चोरियूं बि तव्हां जूं थियूं, ॾोह बि तव्हांजा थिया, धाड़ा बि तव्हांखे लॻा। भोतारनि 15 साल तव्हांखे मारे मारे बर्बादु कयो। तव्हांजी ॿी जनरेशनूं बि तयारु थी वियूं, तव्हांजा बच्चा पढ़ी न सघिया, जेके पढ़िया उहे कॉपी कल्चर आया, नौकिरियूं पैसनि ते, हर शइ बर्बादु थी वई। ज़ैन शाह खे मौक़ो ॾियो, अयाज़ लतीफ़ पलीजे खे मौक़ो ॾियो, GDA खे मौक़ो ॾियो त बहितर अथव। बाक़ी ही भोतार हाणी धमकियूं ॾींदा, दाबा ॾींदा, वधि में चोरियूं कराईंदा, जेल कराईंदा। माण्हू थकिजी पिया आहिनि सभिनी शयुनि खे बर्दाश्त करे करे। हाणे माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा थी विया आहिनि। इहे साॻा भोतार हुआ जिन जे लाइ मोहम्मद इस्माइल डायरी बि सरदार थी वियो। अॼु हुनखे टिकट कोन ॾिनऊं। बहरहाल सिंध जो माण्हू मज़मत करे पियो, हाणे मज़ामत बि कंदो। पेर झलियो, इलेक्शन में हिननि खे ख्वार कयो, ज़लील कयो, हिननि खे धिका खारायो जे हिननि तव्हांखे धिका खाराया आहिनि। ॾिस तो छा थो थिए।